मां अनीता केसवानी, हे सेंट मीरास कॉलेज में पहिरियों मां पढ़ी बि हुयमि ऐं हाणे मां हिते पढ़ाईंदी बि आहियां। मेन सिंधी सब्जेक्ट पढ़ाईंदी आहियां। असांजो मेन सिंधी माइनॉरिटी कॉलेज आहे ऐं सिंधीज़ खे हिते एडमिशन ईज़िली मिली बि वेंदी आहे। त जाम सारा ॿार ज़रूरी न आहे सिंधी जेके पढ़ियल हूंदा उहे ई ईंदा आहिनि। कहिड़ा कहिड़ा ॿिए स्कूल मां ईंदा आहिनि, ICSE लेवल मां ईंदा आहिनि, पर पोइ हिते अचण खां पोइ असां उन्हनि खे गाइड कंदा आहियूं ऐं उहे सिंधी जाम शौक़ सां पढ़ंदा बि आहिनि। इवन उहे हली बि वेंदा आहिनि अगरि ॿिए हिन में सब्जेक्ट में, हिंदी में, फ्रेंच में, बट देन अगेन दे कम बैक के न असांखे सिंधी ई पढ़णी आहे। ऐं हिते असांजे हिते वेरियस कॉम्पिटिशन्स थींदा आहिनि, दादा जी तरफ़ां थींदा आहिनि। बेसिकली दादा जे करे ई जाम थींदा आहिनि त असां उन्हनि खे गाइड कंदा आहियूं। मुंहिंजो मेन पर्पस जेको असाइनमेंट्स असां ॾींदा आहियूं उन में ईअं आहे की गूगल न रिफ़र करे असां बुक्स खे रिफ़र कंदा आहियूं, तो दे ब्रिंग जाम सुठो नॉलेज खणी ईंदा आहिनि जेको शायदि गूगल अपडेट न ॿुधाए सघंदो। त बुक्स मां उहे रिफ़र करे असाइनमेंट्स वॉट एवर वर्क जेको असां ॾींदा आहियूं उन्हनि खे, उहो सभु हिते कंदा आहिनि ऐं छोकिरियूं दिलि सां कंदियूं आहिनि। असांखे कॉलेज में जाम वॾी लाइब्रेरी आहे जेका जॾहिं खां कॉलेज खुलियो आहे तॾहिं खां ई आहे ऐं कलेक्शन त जाम सुठी आहे हिकदमि। अरेबिक में बि जाम आहे, देवनागरी, पर हाणे असां देवनागरी फॉलो कंदा आहियूं ऐं देवनागरी में बि असांखे जाम सुठी कलेक्शन आहे। बेसिकली जॾहिं गर्ल्स खे असाइनमेंट्स ॾींदा आहियूं, कुझु कॉम्पिटिशन में पार्ट खणंदा आहिनि, स्पीचिस हूंदियूं आहिनि जाम सारियूं, त उन्हनि डिफरेंट क्राइटेरिया में हिते बुक्स उहे इशू करे ऐं उन ते पाण लिखी करे ठाहींदा आहिनि, गूगल न फॉलो कंदा आहिनि। बेसिकली उन्हनि खे चयल ई इहो हूंदो आहे की लाइब्रेरी एक्सेस खणो। ॿिया NCPCL तरफ़ां असांखे जाम बुक्स आहिनि, उन्हनि में असांखे ग्रामर, कॉम्पोज़िशन लाइ जाम सारियूं गाइडलाइंस आहिनि जेके असां फॉलो बि कंदा आहियूं ऐं उन्हनि खे उन में हेल्प आउट कंदा आहियूं। जेके बेसिक खां सिखंदियूं आहिनि उन्हनि लाइ उहो जाम सुठी ॻाल्हि आहे। असां वटि कलेक्शन त ईअं जाम बेस्ट आहे, गर्ल्स रिफ़र जाम कंदियूं आहिनि। हिते ॿियो ॿारनि खे असां प्रोत्साहित कंदा आहियूं हुन जे लाइ डिफरेंट प्रोग्राम्स में पार्ट खणाईंदा आहियूं। जीअं एनुअल फंक्शन थींदो आहे, हुन में असांजी सिंधी डांस पक हूंदी आहे, कॾहिं सिंधी स्किट हूंदो आहे, अदरवाइज़ ॿियूं स्पीचिस में बि ॿार पार्टिसिपेट कंदा आहिनि हुन में बि। ऐं सिंधियत मल्हाईंदा आहियूं, सिंधी डे जेको हूंदो आहे, लिटरेचर डे, हेमू कालानीअ जी वरसी कंदा आहियूं। त उन्हनि सभिनि ते इहो ई लाइब्रेरी मां ई इशू करे स्पीचिस पंहिंजूं तयारु कंदा आहिनि ॿार। ऐं डांस जे लाइ बि असांखे हिते कलेक्शन आहे, काफ़ी सारा वीडियो ऑडियो CDs आहिनि जंहिंमां ॿार गाइडलाइन वठी करे पंहिंजा गाना ठाहे करे एडिट करे ऐं परफॉर्म कंदा आहिनि कॉलेज में।